चाहतुनि जा उभरंदड़ चंड ऐं मोहबतुनि जो अणखुट हिकु जान शहर पनीर खां हिकु ख़ूबसूरत कलमकार अब्दुल जब्बार लगारी लिखे थो। मुंहिंजा प्यारा भाउ वहीद अली, जॾहिं के हाणे मुदाए ते मींहं जियां मुंहिंजे अखियुनि लुड़क वसण लॻा, तॾहिं सोचियुमि त दर्दन भरियो दास्तान कंहिंसां वेही ओरजे। तॾहिं के चवंदा आहिनि त पंहिंजे दिलि जो दास्तान कंहिं पंहिंजे सां ई ओरियो त दिलि जो भार हल्को थींदो आहे। त वहीद अली भाउ, मूंखे अज़ीज़ तूं ई पियो लॻी ऐं मां पंहिंजे दिलि जो हाल तोखे ई सुणाए रहियो आहियां। त उहो बि वक़्तु हूंदो हो ऐं बि पंहिंजे महबूब ते वॾो नाज़ कंदो हुयुसि त मुंहिंजे महबूब जहिड़ो को मोतीअ दाणो हिन दुनिया में ई न हुजे। मुंहिंजा वॾा नाज़ हूंदा हुआ उन मिठड़े महबूब ते। मुंहिंजो महबूब साईं अहिड़ो हूंदो हो भाउ वहीद अली, जॾहिं हू गुलिस्तान में वेंदो हो तॾहिं उन जा नाज़ नखरा ॾिसी गुल बि शर्म मां कुमाड़जी वेंदा हुआ ऐं बुलबुल संदसि ग़ुलामी कंदा हुआ ऐं पोपट उन गलड़नि खे चुमण लाइ चौधरी घुमंदा ऐं फिरंदा रहंदा हुआ। उहो बि वक़्तु हूंदो हो जॾहिं उन जा हथ मुंहिंजे हथनि में हूंदा हुआ ऐं लोक सारो ॾिसी पियो जलंदो हो। पर अफ़सोस अॼु उहे ॾींहं न आहिनि रहिया जीअं को कारो तित्र फथराकी हणी हथनि मां उॾी वञे थो। अहिड़ीअ तरह उहो हसीन महबूब मुंहिंजे हथनि मां पंहिंजा हथ छॾाए अलाए त कहिड़े देस उॾामी वियो। सच पुछी त वहीद अली भाउ, अॼु बि जॾहिं उन जी यादि ईंदी आहे त आउं पंहिंजे वस में न आहियां हूंदो। उन गुलड़नि जहिड़े महबूब जूं यादूं अॼु बि रुवारनि थियूं। ऐं उनखे यादि आहियां अलाए न, पर मूंखां हू पल बि न आहे विसरियो। पल पल में हुनखे सारींदो आहियां ऐं पुकारींदो आहियां। जॾहिं राति वेला जन रंगनि में हुनखे सारे रोअंदो आहियां, इहो चई त तोखे सारे राति रुनासीं, वाइदा पारे राति रुनासीं, तूं न वरे वो सांवलड़ा, कांग उॾारे राति रुनासीं, हा कांग उॾारे राति रुनासीं।